बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त मां हींअर शहबाद बिल्डिंग जेका आहे उन में एंटी इंक्रोचमेंट ट्रिब्यूनल में हिन बरसाति जे मौसम में वकील केस वग़ैरह आर्गूमेंट ते लॻियल आहे, पर उन बावजूदि लाइट कान आई। बरसाति जी रिमझिम जेका आहे शुरू थी वई आहे पूरी सिंध जे अंदरि। तव्हां ॾिसो तमामु घणा जेके आहिनि तबाहीअ जा मुनाज़र तव्हां पूरी सिंध जे अंदरि ॾिसो था। इन करे मां सिंध गवर्नमेंट खे, वज़ीर आला सिंध खे या मिनिस्टर जेके आहिनि काबीना आहे उनखे गुज़ारिश थो कयां त तव्हां हर ज़िले जे अंदरि जेको ऐलान कयो आहे त गवर्नमेंट त 25 लख 28 लख या कुझु जेके पैसा आहिनि हर डिप्टी कमिश्नर खे ॾिना आहिनि त तव्हां वञी करे विज़िट कयो इलाइक़े में जेके ऑफिसर अचनि पंहिंजे पंहिंजे ज़िले जे अंदरि जेके मसइला आहिनि उनखे ॾिसो। मुंहिंजो नंढो अर्ज़ी इहो आहे सिंध गवर्नमेंट खां या जेके मिनिस्टर आहिनि काबीना आहे उन खां त नंढी गुज़ारिश आहे त जेके डिप्टी कमिश्नर खे तव्हां मुक़ररु कयो त सरकारी अमलो उनखे तव्हां चओ त पूरे ज़िले जे अंदरि पंहिंजे मुख़्तियारकार पंहिंजा असिस्टेंट या एसटीएम तपेदार उन्हनि खे घुराए करे टीमूं ॻोठनि ताईं इलाइक़नि ताईं बहिराणनि ताईं वञनि। MPS MNS वारो जेको कॉन्सेप्ट आहे उहो तव्हां महिरबानी करे हिन जेके फ्लड जेका बोर्ड आहे जेका बारिश जे करे मसइलो पैदा थी वियो आहे सिंध जे अंदरि MP MNS खे घटि अहिड़े क़िस्म जी तवजो ॾियो त हू पंहिंजे बंगलनि ते या पंहिंजे इलाइक़नि में वञी विज़िट करे तपेदार मुख़्तियार करण सां मिली करे हू पंहिंजे वॾे निज़ाम या हिकिड़ो पंहिंजे माहौल खे ठाहिण जी कोशिशि था कनि। महिरबानी करे तव्हां सरकारी ऑफिसर जीअं डिप्टी कमिश्नर आहे SDM आहे मुख़्तियारकार आहे तपेदार उन्हनि सभिनि ते ज़ोर रखो त उहे वञी इलाइक़नि में वञी लिस्टूं पंहिंजी तयारु कनि पंहिंजे ॻोठ वारनि खां उन इलाइक़े वासियुनि खां उते जेके दूर दराज़ तबाही घणी थी आहे उन्हनि खां पुछनि त उनजूं लिस्टूं पाण तयारु कनि पाण उनजी ज़िमेवारी खणनि। बल्कि MP MNS जे हवाले सां मिनिस्टर जेके आहिनि उन्हनि जी वरी ज़िमेवारी आहे उहो या CM साहिबु उहे सभई उन्हनि खां ऑनलाइन हुजनि त उन्हनि खां पुछनि कनि त पूरी सिंध जे अंदरि केतिरी तबाह करे थी आहे। MPS MNS वारो जेको कॉन्सेप्ट आहे इहो अॻिते हली 2-3 ॾींहंनि खां बाद में तव्हां ॾिसंदो त हिकिड़ी किराए थींदी ऐं माण्हू दाऊं कंदा आख़िर में माण्हू शिकायतूं कंदा माण्हू कंप्लेनूं कंदा त असां सां नाजाइज़ी थी आहे। उहो सिर्फ़ु ई सिर्फ़ु जेकॾहिं नाजाइज़ी वारो हिकिड़ो मसइलो पैदा थींदो उहो इन MPS MNS जी मुदाख़लत जे करे छाजे करे उन्हनि वटि को पावर त कोन्हे लेकिन हू पंहिंजे पार्टी पॉलिसी जे हवाले सां ॾिसी करे पंहिंजे इलाइक़े में पिक एंड चॉइस वारो सिलसिलो हिकिड़ो बहाल रखंदा। इन करे मां ख़ुदा रता सभिनी दोस्तनि खे जेके बि MPS या MNS उन्हनि खे बि मां गुज़ारिश कयां थो त हीउ वक़्तु न आहे जो तव्हां शासन कयो डिप्टी कमिश्नर खे सरकारी अमले खे ऐं काबीना जेका सिंध कैबिनेट आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे हींअर पूरी सिंध जो आवाम उन्हनि ते नज़र थो रखे त पाकिस्तान पीपल्स पार्टी आवाम जी ख़िदमत कंदी हिन ॾुखे वक़्त में उन्हनि भरपूर माफ़ सम्झां थो या उमेदु कयां थो दुआ कयूं था त अलाह से रहम कंदो पूरी सिंध ते ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका गवर्नमेंट आहे उहा आवाम जी ख़िदमत कंदी ऐं ज़िले नौशहर फिरोज़ या जेके हैदराबाद ज़िलो या पूरी सिंध जा जेके बि ज़िला आहिनि उनमें डिप्टी कमिश्नर पंहिंजो किरदारु अदा कंदा ऐं पंहिंजे मातहत अमले खे इस शइ जे लाइ स्टैंड बाय कंदा ऐं ज़ोर रखंदा त उहे वञी पंहिंजनि इलाइक़नि में पंहिंजे ॻोठनि में दूर दराज़ इलाइक़नि में वञी करे जिते ऑफिस अचनि इलाइक़ा आहिनि उन्हनि जूं लिस्टूं मेरिट ते ठाहे करे ग़रीब आवाम सां इंसाफ़ कंदा। तव्हांजी वॾी महिरबानी।